अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविज़न न्यूज़ जे पारां मां आहियां जो मेज़बान फयाज़ नाइज। नाज़रीन, अॼु जो प्रोग्राम में असां दावत ॾिनी आहे सिंध जे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सीनियर अॻवान ऐं सिंध काबीना जे प्लानिंग एंड डेवलपमेंट बाबति वज़ीर जनाब मीर हज़ार ख़ान बेजाराणी खे अचो त सिंध जे सियासी ऐं इक़्तिसादी जेके मामला आहिनि उन ते ऐं तरक़ी जा जेके मामला आहिनि उन बाबति गुफ़्तगू कयूं। अचो त गुफ़्तगू कयो। मीर साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मीर साहब, काफ़ी अरसो अॻु में पाण प्रोग्राम कयोसीं, तॾहिं तव्हां वज़ारी त हूंदी वर्क्स एंड सर्विसिस जी, ऐं इहो सदाईं मुंहिंजो तव्हांखां सुवालु हूंदो आहे त हीउ जेको प्रोसेस हले पियो, कंटिन्यूटी ऑफ द गवर्नमेंट, उहा सिंध जे आम माण्हू जे मसइलनि जे हवाले सां अंग अखर असांखे इहो था ॿुधाइनि असां अॻिते कोन पिया वञूं, सबबु छा आहे? न, ईअं कोन्हे मुंहिंजे ख़्याल में, अॻिते त वधूं पिया। हाणे हुनजी रफ़्तार केतिरी आहे उहो अलॻि सुवालु आहे। डेवलपमेंट हर मुल्क में थिए पई, किथे तेज़ी सां थिए पई, किथे हुन में उहा रफ़्तार कोन्हे। सिंध में बि डेवलपमेंट आहे, हिन ते मतिलबु की ॿराए नथा थी सघनि। अलबत्ता इनखे फास्ट ट्रैक ते वठी वञण जी ज़रूरत आहे। उन में हिकिड़ी पॉलिसी तब्दीली आई आहे हाणे रिसेंटली, हिन तब्दीली खां पोइ त पहिरियां असां वटि हिकिड़ो फंड जी जेका रिलीज़िस हुयूं उहे क्वार्टरली बेसिस ते थींदियूं हुयूं, ऐं पोइ उन जी इहा प्रोसेस एतिरी कम्बरसम हूंदी हुई जे उहो रिलीज़ थींदे थींदे 3 महीननि जा 4 बि लॻी वेंदा, 5 बि लॻी वेंदा, ऐं कॾहिं कॾहिं ईअं थींदो जो 2 क्वार्टर गॾु डिले थी करे 2 क्वार्टर गॾु रिलीज़ थींदा हुआ। हाणे इहा तब्दीली आई आहे त जॾहिं स्कीमूं कंप्लीट थियनि थियूं ऐं PND वग़ैरह खां क्लियर थी फाइनेंस डिपार्टमेंट ते पहुचनि थियूं त हुनजो अप्रूवल मिली थो वञे, ऐं जेके स्कीमूं असांखे प्रायोरिटी वारियूं आहिनि उनजो 100% जेके फंड्स आहिनि से उहे रिलीज़ थियणु शुरू थिया आहिनि। उनजे नतीजे में प्रोग्रेस उनजी वधीक हाणे नज़र ईंदी। हिकिड़ो त हर्डल इहो फाइनेंशियल हर्डल हुयो जेको हिन रीसेंट डेज़ में तब्दीली सां गॾु हिकिड़ी पॉलिसी बि तब्दील थी आहे, त मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी इहा पॉज़िटिव ॻाल्हि थी आहे। अहिड़ियूं ॿियूं बि ॻाल्हियूं मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स जे तरक़ी जे हवाले सां कुझु थियूं आहिनि ऐं कुझु थींदियूं, जंहिंसां तरक़ी जी रफ़्तार तेज़ थींदे नज़र ईंदी असांखे। मीर साहब ॾिसो, जेको मां अॼु ॾींहं ताईं जेका कुझु पढ़ंदो थो रहां डेली जे बुनियाद ते, सिंध जे अंदरि मजमूई तरह पाकिस्तान जे अंदरि ऐं सिंध जे अंदरि ख़ासि तरह गुरबत जेका आहे उहा डिक्लाइन कोन पई थिए। अॼु बि सिंध जे अंदरि 60 लख खां वधीक ॿार आउट ऑफ स्कूल्स आहिनि, 6 मिलियन जे लॻभॻि ॿार, ऐं उहो ड्रॉप आउट रेशो जेको आहे उहो बि सिंध जे अंदरि वधे पियो। मतिलबु जेकॾहिं 8 सालनि जी कंटिन्यूटी ऑफ द गवर्नमेंट खां पोइ बि जेकॾहिं पाण खे इंडिकेटर्स इहो ॿुधाइनि त गुरबत बि वधे थी, उनखां अलावा तव्हां वटि जेको आहे स्कूल गोइंग जेको आहे ॿारनि जो तइदाद बि वधे थो ऐं रेशो बि वधे थो, त पोइ तरक़ी पाण कीअं चवंदासीं त डेवलपमेंट थिए पई? ॾिसो, मां इन में तव्हां सां डिस्प्यूट न कंदुसि, छाकाणि त इहे आहिनि फैक्ट्स आहिनि, हक़ीक़त आहे। एजुकेशन डिपार्टमेंट में असांखे तमामु रेवोल्यूशनरी चेंजिस जी ज़रूरत आहे, ऐं जेको स्टैंडर्ड असांजो हिन वक़्तु आहे, अफ़सोस सां चवणो पए थो त उहो सेटिस्फैक्ट्री न आहे। टीचर्स जे हवाले सां, स्कूल में फैसिलिटीज़ जे हवाले सां, या स्टूडेंट्स जे अटेंडेंस जे हवाले सां। और इन में वर्ल्ड बैंक जो, एशियन डेवलपमेंट बैंक ऐं ॿिया डोनर एजेंसीज़ असांजा काफ़ी कुझु हेल्प करे रहिया आहिनि। उमेदु आहे त इंशाल्लाह इन में कुझु बहितरी ईंदी, पर जेतिरे क़दुरु टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम जो ताल्लुक़ु आहे, मां सम्झां थो त उनखे असांखे ड्रास्टिकली इम्प्रूव करिणो पवंदो। सॼो दारोमदार थिए थो उस्ताद जे मथां, ऐं उस्तादनि जो बदकिस्मती सां असां वटि जेको स्टैंडर्ड रहियो आहे या हिन वक़्तु आहे, दुनिया जे कंहिं बिल्कुलु पुठिते पियल मुल्क सां भेट कबी त असां शायदि उन लेवल ते बि कोन बीठा आहियूं। इहे अहिड़ियूं हक़ीक़तूं आहिनि जिन खां इनकार नथो करे सघिजे। पोइ कीअं इम्प्रूव कंदासीं जॾहिं उस्ताद अहिड़ा आहिनि, तालीम कीअं बहितर थींदी? ॾिसो न, सेक्रेटरी पेचियो साहिबु हिकु दफ़ो न कई दफ़ा चई चुको आहे
त 70 खां 80% जेके टीचर आहिनि उहे ट्रेनेबल बि न आहिनि. इफ दिस इज़ अ फैक्ट, परसेंटेज थोरी घटि वधि जेकॾहिं कयूं बि सही, त जॾहिं ट्रेनेबल बि न आहिनि टीचिंग स्टाफ जेको आहे, त पोइ तालीम बहितर कीअं थींदी? ॾिसो हाणे पेचियो साहब अहिड़ी पोज़ीशन में वेठल आहे जो न, पर तव्हां बि उहा ई ॻाल्हि कयो था, तव्हां बि उहा ई ॻाल्हि कयो था भई उस्ताद असांजो जो मयार जेको आहे वधीक उनखे ॼाण आहे इन ॻाल्हि जी, छाकाणि त हू डायरेक्टली इन्वॉल्वड आहे ऐं डायरेक्टली ॾिसे पियो हिन डिपार्टमेंट खे, हुनजे अफेयर्स खे. पर असां जेको ओवरऑल ऑन ग्राउंड ॾिसूं था एज़ पॉलिटिशियंस, इंटरेक्शन जेको असांजो थिए थो पंहिंजे हल्के जी लेवल ते या उन खां ॿाहिरि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, त असांजी बि ऑब्ज़र्वेशन इहा ई रही आहे. उहो ई मां चवां थो. ऐं इहा ॾाढी मां सम्झां थो त तमामु डिस्करेजिंग हिकिड़ो फैक्टर आहे. क़ौम तॾहिं तरक़ी कंदी आहे जॾहिं हुनजी हिकिड़ी मेंटल लेवल चेंज थींदी आहे. मेंटल लेवल तॾहिं चेंज थींदी जॾहिं हुनजी एजुकेशन बहितर थींदी. एजुकेशन बहितर तॾहिं थींदी जॾहिं उस्तादनि जी जो जेको स्टैंडर्ड आहे, हुनजी लेवल आहे, उहो असां बहितर करे सघंदासीं. त बेसिक शइ आहे त असांखे टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम्स ते तवजो ॾियणी पवंदी ऐं उन्हनि खे जेसिताईं असां बहितर न कंदासीं ऐं क़ाबिलियत जी बुनियाद ते इंडक्शन्स न थींदियूं, मेरिट जी बुनियाद ते इंडक्शन्स न थींदियूं, तेसीं ताईं इहे सिफ़ारशी कल्चर जेको असांजो आहे न, उन सां असां कॾहिं बि उस्ताद कोन था आणे हिन हुकूमत खां वठी अॻी हुकूमत खां वठी, यानी पीपल्स पार्टी जो हे दौर त अन में भर्तियूं न थियूं, अॻे दौर में जेके भर्तियूं थियूं उनजे बारे में पीपल्स पार्टी पाण चए थी पई त उहे असां जेको उन वक़्तु जे वज़ीर साहिब आहिनि उहे एजुकेशन में ग़लति भर्तियूं कयूं. तव्हां पाण चओ था पिया त असांजी जेको आहिनि पर जो लोकल बॉडीज़ में जेको उन वक़्तु जो तव्हांजो वज़ीर साहिबु हुयो त उहो चओ था ग़लति भर्तियूं थियूं. हाणे जॾहिं तव्हांजी पंहिंजी पोयनि सालनि जी 5 सालनि जी हुकूमत ते तव्हांजी पंहिंजी हुकूमत जो ऑब्ज़र्वेशन इहे आहिनि त एजुकेशन में बि ग़लति थियूं, हुन में बि ग़लति थियूं, हुन में बि ग़लति थियूं, त पोइ कीअं मतिलबु अॻिते वधंदासीं? ॾिसो, पंहिंजी ग़लती जो जेकॾहिं माण्हू खे अहसासु थिए ऐं हुनजो एतिराफ़ थिए त उन ज़ाहिर आहे पियो उनखे बहितर करण जो को सोच बि उभरंदी. उहो त मीडिया आहे न मीर साहिबु, एॾा फैक्ट खणी मीडिया साम्हूं आई आहे जो उनखे मञिणो थो पए. न, वी आर ग्रेटफुल टू द मीडिया ऑल्सो, छाकाणि त मीडिया असांजा अखियूं बि आहिनि, कन बि आहिनि. मीडिया एक्टिवली इन शइ खे मॉनिटर करे थी पई, इन जो नोटिस वठे थी पई ऐं इहे फैक्ट्स रिवील करे पब्लिक जे साम्हूं बि आणे थी, गवर्नमेंट जे साम्हूं बि आणे थी. असां हुनजा शुक्रगुज़ार आहियूं ऐं इहो रोल पॉज़िटिव रोल आहे ऐं हुजणु खपे. इहो सिर्फ़ु एजुकेशन में न, हर फील्ड में, हर डिपार्टमेंट में. एग्ज़ैक्टली. पर हाणे सुवालु इहो आहे न त जॾहिं गवर्नमेंट जे अंदरि ख़ुदि इहो अहसासु पैदा थिए ऐं पंहिंजी ग़लती जो असां एतिराफ़ कयूं त इन जो मतिलबु आहे त असां पॉज़िटिव हिकिड़ी सोच रखी करे अॻिते वधणु चाहियूं था. उनजो को अज़ालो कंदासीं, उनखे बहितर करण जो कुझु स्टेप्स खणंदासीं ऐं इहे स्टेप्स खजनि बि पिया. जे नथा खजनि त मां सम्झां थो उहा ॾाढी बदकिस्मती हूंदी. मूंखे त नज़र नथो अचे त जेको उन वक़्तु बल्दियात जो वज़ीर हुयो या उन वक़्तु जेको एजुकेशन जो वज़ीर हो या ॿियनि जिन बि शोबनि में इहे शिकायतूं आहिनि, कंहिं हिकिड़े बि उन माण्हू खे का तव्हां डिमोट कयो, टर्मिनेट या पोइते या पार्टी मां कढण बि ॻाल्हि आहे, डिमोट बि न कयो, उन्हनि खे साॻियूं टिकेटूं मिलियूं, बल्कि अञा उन्हनि जो पॉलिटिकल पावर पंहिंजे इलाइक़नि में वधियो आहे. न, उहो त हाणे पॉलिटिकल साइड त हिकिड़ी ॻाल्हि आहे. डायरेक्टली रिस्पॉन्सिबल त इन जी ब्यूरोक्रेसी थिए थी न. एजुकेशन डिपार्टमेंट आहे मिसाल जे तौर ते, या लोकल गवर्नमेंट डिपार्टमेंट आहे, त जेके अफ़सर साहिबान वेठा आहिनि डायरेक्टली जेके हैंडल था कनि पिया, बेसिक त रिस्पॉन्सिबिलिटी उनजी आहे न. इन द सेंस के वज़ीर साहिबु त ठीकु आहे, उन जा पॉलिटिकल कंपल्शन्स बि हूंदा, उनजो पॉलिटिकल एंगल बि हूंदो, पर जेको सेक्रेटरी वेठो आहे डिपार्टमेंट जो या कोई ॿियो डायरेक्टर जनरल वेठो आहे कंहिं डिपार्टमेंट जो, इहो उन्हनि जो फ़र्ज़ु आहे त हू गाइड त कनि न, पॉलिसी प्रॉपर ठाहिनि, गाइड करनि. ईअं बि कोन्हे त सॼी दुनिया में को अहिड़ो अंधेर आहे जे को माण्हू हर शइ खे ओवर रूल कंदो. कम अज़ कम मां पंहिंजे लाइ इहो चई सघां थो त किथे किथे जेकॾहिं असां कोई ग़लति डिसीशन वठूं था या ग़लति कोई ऑडर ॾियूं था ऐं मूंखे कोई ॿुधारे थो त न साईं हक़ीक़त ईअं न आहे, हीअं हुजणु खपे, आई एक्सेप्ट इट. त न भई ठीकु आहे, तव्हां सही था ॻाल्हि कयो ऐं मूंखे ग़लति गाइड कयो वियो ऐं हीअं डिसीशन थियणु खपे. त इहो बेसिक रोल उन्हनि जो थिए थो त हू गाइड करनि. दैट इज़ देयर ड्यूटी, दैट इज़ देयर रोल. हाणे जेकॾहिं माज़ी में हिकिड़ियूं ग़लतियूं थियूं आहिनि ऐं उनजो सॼो 100% असां कंहिं पॉलिटिशियन ते इल्ज़ाम लॻायूं
त मां सम्झां थो जेतिरो उन पॉलिटिशियन ते इल्ज़ाम आहे ओतिरो उन ब्यूरोक्रेट ते बि ॾिसो इल्ज़ाम आहे। मीर साहब, तव्हांखे हाणे मां हिन मसइले ते मतिलबु मां तव्हांखे सभु आर्ग्यूमेंट कयां। तव्हांखे ख़बर आहे हीउ पॉलिटिकल सिस्टम आहे ऐं अवाम जेको आहे उहो राइट टू रूल जेको आहे उहो पॉलिटिकल पार्टी खे ॾींदो आहे, पंहिंजे रिप्रेज़ेंटेटिव्स इलेक्टेड रिप्रेज़ेंटेटिव्स खे ॾींदो आहे। सो उन्हनि जे हिसाब सां सॼी दुनिया जे अंदरि जे डेमोक्रेसी जे अंदरि ज़िम्मेवारी उन्हनि जी हुजे थी। ठीकु आहे, पॉलिसी मेकिंग जी, ठीकु आहे न, पॉलिसी मेकिंग गवर्नमेंट ऐं पॉलिटिकल गवर्नमेंट पॉलिसी मेकिंग कंदी। जॾहिं वज़ीर जेको आहे उहो उन डिपार्टमेंट जे डे टू डे अफेयर्स खे उहो कंदो त उनमें जेके ख़राबियूं आहिनि उनखे हू मॉनिटर कंदो ऐं भर्तियुनि जा मामला हेॾा सारा। बहरहाल मतिलबु हिकिड़ो सुठो, तव्हां बि चओ था त उहो नतीजा एॾा सुठा न आया आहिनि असांखे 8 सालनि में जेका अचणु घुरिजनि। इहो आर्ग्यूमेंट में वधंदा वेंदासीं त इहो हाणे प्लैनिंग जो मसइलो आहे। तव्हांखे मिनिस्ट्री हाणे प्लैनिंग डेवलपमेंट जी मिली आहे। इन मिनिस्ट्री जो चवनि था त सिंध जे अंदरि वॾे में वॾो बहरान आहे इन मिनिस्ट्री जो असां वटि ऑन गोइंग स्कीमूं 10 सालनि ताईं रखियूं थियूं वञनि। नतीजे तौरु स्कीमूं रुली थी वञनि, उहे ठहंदे ताईं रही थी वञनि ऐं को विज़न लेस जेका असांजी प्लैनिंग एंड डेवलपमेंट जो जेको खातो आहे उहो विज़न लेस हले थो। रोडूं ऐं ठाहिण जे लाइ असां वटि का अहिड़ी प्लैनिंग ऐं डेवलपमेंट जे हवाले सां को अहिड़ो विज़न नथो अचे जंहिंसां असां को इंडस्ट्रीज़ खे उहो करे सघूं या इंडस्ट्रियलाइज़ेशन खे जेको आहे पंहिंजो सपोर्ट ॾियण जे हवाले सां का ग्रोथ ओरिएंटेड का इन जे ठाहियूं। अहिड़े क़िस्म जो को विज़न न आहे असांजे प्लैनिंग डेवलपमेंट। तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। जॾहिं मां चार्ज वरिती ऐं मां ब्रीफिंग्स वठणु शुरू कयूं मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स जूं, त मुंहिंजी नॉलेज में बिल्कुलु इहे सभु शयूं आयूं। कई असां जूं अहिड़ियूं स्कीम्स आहिनि जेके गुज़िश्ता 10-12 सालनि खां वठी हली रहियूं आहिनि। हिकिड़ो त डायरेक्टिव मां पहिरियों इहो इशू कयो आहे त इन क़िस्म जूं जेके बि स्कीम्स आहिनि उन्हनि जी प्रायोरिटी फिक्स कयो, कहिड़ियूं वधीक ज़रूरी आहिनि ऐं कहिड़ियूं उहे आहिनि जेके असां डिस्कार्ड करण जी पोज़ीशन में आहियूं। त कम अज़ कम जेके असां जूं प्रायोरिटी वारियूं स्कीम्स आहिनि, पोइ हेल्थ जूं हुजनि, एजुकेशन जूं हुजनि, वर्क्स एंड सर्विसिस जूं हुजनि, ॿियनि डिपार्टमेंट्स जूं हुजनि, उन्हनि खे असां कंप्लीट करे सघूं। मतिलबु आई वॉज़ रियली शॉक्ड। हाणे रिसेंटली मां हिकिड़ो एजुकेशन डिपार्टमेंट सां मीटिंग होल्ड कई हुई, त उन में गुज़िश्ता 12 सालनि खां स्कीमूं पिए हलियूं जेके अञा सूधो कंप्लीट कोन्हनि। This what I have been observing. मां जेको बजट पढ़ां थो हर दफ़े, मुंहिंजी ऑब्ज़र्वेशन में इहे शयूं आहियूं। त उन ते फौरी तौर ते असां इहो फ़ैसिलो कयोसीं, सेक्रेटरी एजुकेशन बि हुन में मौजूदु हुयो, त भई इन खे तव्हां हुननि जो चवणु इहो त असांजूं कुझु स्कीम्स अहिड़ियूं आहिनि जेके अम्ब्रेला स्कीम्स जिन खे असां सॾियूं था पिया। त मतिलबु हिकिड़ी हेड जे तहत उन में हिकिड़ियूं 20 स्कीमूं अचनि थियूं, पोइ उन्हनि वञा 2 या 3 कंप्लीट थियूं, बाक़ी स्कीमूं असांजी न थियूं आहिनि, त उहो सॼे जो सॼो हेड इनकम्पलीट लेखियो थो वञे। मुंहिंजो ठीकु आहे, जेकॾहिं तव्हांजूं 2-3 स्कीमूं कंप्लीट आहिनि तव्हां उन्हनि जी लिस्ट अलॻि ठाहियो ऐं उन्हनि खे ADP बुक मां तव्हां कढो। बाक़ी जेके तव्हांजूं 7-8 स्कीमूं बचनि थियूं उन अम्ब्रेला स्कीम जूं, तव्हां उन जी प्रायोरिटी फिक्स कयो त भई इहे इन्हनि स्कीम्स वञा ईंदड़ हिकिड़े साल जे अंदरि, 2 जे अंदरि ऐं 3 जे अंदरि असां कहिड़ियूं कंप्लीट करे सघूं था। उन्हनि खे लिस्ट प्रायोरिटाइज़ करे बाक़ियुनि खे असां गैर ज़रूरी जेके आहिनि या गैर अहम आहिनि उन्हनि खे असां ड्रॉप करे छॾियूं। त को सिस्टम त अचे न, कंहिं लॉजिकली कंहिं फॉर्मूले जे तहत असां अॻिते त वधूं न। बेसिकली थियणु ईअं खपे त जेका असां ADP ठाहियूं था उन ADP में एलोकेशन्स असां जेके रखूं था त असांजूं जेके ADP जूं स्कीम्स आहिनि कम अज़ कम साल उन जे अंदरि कंप्लीट थी वञणु घुरिजनि। चलो हिकिड़े साल में कंप्लीट नथियूं थियनि त कम अज़ कम 2 सालनि में त उहे कंप्लीट थियनि। हीअ त को सिस्टम ई न आहे न त वञूं असां ऐड कंदा ऐं मशरूमिंग हुनजी थींदी वञे, वधंदियूं वञनि स्कीमूं, 10-10 साल, 15-15 साल। यानी हिकिड़ी गवर्नमेंट अचे थी फिक्स टेन्योर जे लाइ 5 सालनि जे लाइ, माण्हुनि मैंडेट ॾिनो 5 साल जे लाइ, उहा आई, स्कीमूं उन गवर्नमेंट ॾिनियूं ऐं उहे उन्हनि 5 सालनि में कंप्लीट न थियनि ऐं ईंदड़ अचण वारी गवर्नमेंट जे मैंडेटनि ताईं उहे पियूं हलनि, त इहो त को लॉजिक ई कोन्हे न। त इन खे इम्प्रूव करण जे लाइ मां ऑलरेडी नोटिस बि वरितो आहे, इन जा डायरेक्टिव्स बि मां इशू कया आहिनि ऐं मां इन ते कमु करे रहियो आहियां। हालांकि मूंखे अञा थोरो वक़्तु थियो आहे। इनशाला मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी त हर डिपार्टमेंट में इहे प्रायोरिटीज़ मां फिक्स कराईंदुसि ऐं उन्हनि स्कीम्स खे
एलोकेशन्स असां फुल ॾेई जेके मिसाल 80% कंप्लीट आहिनि 90% कंप्लीट आहिनि त उन्हनि खे असां साल जे अंदरि हाणे सभिनी खे मूं हिदायतूं इहे जारी कयूं त हर डिपार्टमेंट मूंखे ॿुधाए त हिन फाइनेंशियल ईयर जी एंड ताईं केतिरियूं स्कीमूं आहिनि जेके तव्हां पंहिंजी एलोकेशन्स जे तहत कंप्लीट कंदा ताकी कम अज़ कम पिक्चर हिकिड़ी मुंहिंजे साम्हूं अची वञे त हेतिरो परसेंटेज असां कंप्लीट करे सघूं था विदिन बाय द एंड ऑफ दिस फाइनेंशियल ईयर बाक़ियुनि खे असां कीअं हैंडल कयूं विदिन आवर रिसोर्सिस त असांजी बजटरी पोज़ीशन छा आहे ऐं उन में प्रायोरिटी असां कीअं फिक्स था कयूं ताकी असां रिज़ल्ट ॾेखारे सघूं हिकिड़ो सबबु इहो बि आहे न जॾहिं ऑन ग्राउंड का शइ नज़र कोन ईंदी त पब्लिक खे तव्हांखे इम्प्रेशन त इहो मिलंदो त गवर्नमेंट कुझु कोन थी करे पई जेकॾहिं असां का स्कीम कंप्लीट करे ॾेखारे सघूं था मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स जे अंदरि त दैट विल शो द इम्पैक्ट एंड द प्रोग्रेस ऑफ द गवर्नमेंट एंड द रिलेटेड डिपार्टमेंट मीर साहब हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका मां सची ॻाल्हि आहे त उनमें तव्हां जेकॾहिं कुझु ॿुधाए सघो माशाल्लाह तव्हां बि सॼी दुनिया घुमी आहे हीउ जेको असांजा शहर आहिनि माना कराची असांजो एॾो वॾो शहर आहे उनमें बि हर हंधि जेको हाणे बि तव्हां आया हूंदव त तव्हांखे पाणी मिलियो हूंदो सर्विस रोडनि ते गंद जा ढेर लॻा पिया आहिनि तव्हांजे ऑफिस जे साम्हूं नज़र आयो उहो ई मां चवां थो बल्कि हाणे कुझु ॾींहं पहिरियों वॾो वज़ीर सिंध जो आयो तॾहिं बि इहा वज़ीर अला साहिबु आयो मुराद अली शाह साहिबु तॾहिं बि इहा सूरत हाल हुई हीउ वॾो शहर आहे मैनेज नथो थिए नथो पर कंदकोट नंढिड़ो शहर आहे जैकाबाद नंढिड़ो शहर आहे सखर नंढिड़ो शहर आहे घोटकी नंढिड़ो शहर आहे असां पूरे हिन ॿियनि ॻाल्हियुनि खे छॾियूं 8 सालनि जे अंदरि असां सिर्फ़ु पंहिंजा इहे नंढड़ा नंढड़ा शहर जेके आहिनि उन्हनि खे बि हिकिड़ो प्रॉपर हिकिड़े सिविक सेंस में हाणे उनखे साफ़ु सुथिरो उन्हनि जा ड्रेनेज एतिरो नंढिड़ो कमु बि असां न करे सघियासीं 8 सालनि जे हुकूमत में बदकिस्मती इहा ई आहे असां पंहिंजूं रिसोर्सिस जेकियूं एतिरियूं स्कैटर करे छॾियूं आहिनि जे असां कोई उनजो रिज़ल्ट प्रॉपर ॾेई न सघिया आहियूं मां शुरू में जीअं असां इलेक्ट थी आया हुआसीं ऐं इंडक्ट थियो हुउसि मिनिस्टर वर्क्स एंड सर्विसिस जो त पहिरीं जेका असांजी कैबिनेट मीटिंग थी हुई उन फर्स्ट कैबिनेट मीटिंग में हिकिड़ी प्रपोज़ल मां इहो ॾिनो हुयो कायम अली शाह साहिब खे त मुंहिंजो साईं महिरबानी करे तव्हां वटि फंड्स एतिरा मौजूदु आहिनि ऐं कुझु डोनर एजेंसीज़ असांखे ॾियनि थियूं फॉर इम्प्रूवमेंट ऑफ दी सिटीज़ इन रूरल सिंध उन्हनि खे तव्हां ॿियो हेॾे होॾे स्कैटर न कयो कम अज़ कम जेके डिस्ट्रिक्ट हेडक्वाटर्स आहिनि असांजे सिंध जा हर डिस्ट्रिक्ट हेडक्वाटर खे उनजो ड्रेनेज उनजी स्ट्रीट लाइट उन जूं सड़कूं ऐं उनजी सफ़ाई इहे सभु 4 शयूं तव्हां कयो त हिकिड़ो इम्पैक्ट त थिए कम अज़ कम असांजो ज़िले जे अंदरि जेको हेडक्वाटर आहे उहो त हिकिड़ो शहर लॻे त भई सिंध जा हिकिड़ा जेके वॾा शहर आहिनि हेडक्वाटर आहिनि ऐं हर ज़िले में हिकिड़े शहर खे ठीकु करणु मुंहिंजे ख़्याल में को एॾो वॾो मसइलो कोन्हे त इहा आइडिया मां पहिरें ॾींहुं फ्लोट कई त इन द वेरी फर्स्ट कैबिनेट मीटिंग ऐं उनखे मां बार बार रिपीट कंदो आयो आहियां ऐं मुंहिंजी सभिनी सपोर्ट कई पर 8 सालनि खां पोइ सूरत हाल फंड्स मिलिया आहिनि ईअं कोन्हे त फंड्स न मिलिया आहिनि हाणे तव्हां कंदकोट जो ज़िक्र कयो तव्हां कंदकोट वेंदो त तव्हांखे हुते कुझु इम्प्रूवमेंट नज़र ईंदी इंक्रोचमेंट्स हटी वियूं आहिनि रोड हुते जा ठही विया आहिनि ड्रेनेज जो कमु हले पियो इम्प्रूवमेंट आहे जेके मां चवां थो जेके शहर तव्हां ॿाहिरि ॾिसो था जेके टाउन्स तव्हां ॿाहिरि ॾिसो था अॼु जी हिन पंहिंजो सदी में पाण रहूं था सॼी दुनिया गॾिजी वई आहे ईअं मतिलबु शहर किथे आहिनि ईअं टाउन्स जो हालत किथे आहे दुनिया में मतिलबु ॾिसो न हिकिड़ो त असांजो हिकिड़े अजीब व ग़रीब कल्चर असां वटि हिकिड़ो स्टार्ट थियल आहे म्यूनिसिपल लेवल ते गैर हाज़िर जेके आहिनि एम्प्लॉइज़ उहो बि चवनि था बासर माण्हू जा आहिनि सही था चऊं इहा हक़ीक़त आहे हर जाइ ते मिसाल हिकु मां भायां थो कम अज़ कम 30 to 40% वाइट कॉलर एम्प्लॉइज़ हूंदा अहिड़ा वाइट कॉलर एम्प्लॉइज़ जिन खे चइजे जेके हाज़िर नथा थियनि स्पेशली इन द लोकल गवर्नमेंट उन में उहे सफ़ाई वारा माण्हू जिते ख़ाकरो बि हुजणु खपनि उते वाइट कॉलर माण्हुनि जा लिस्टनि में नाला आहिनि इहे सभु अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जिन सां नेगेटिव इम्पैक्ट थिए थो पियो
ऐं उन जो को रिज़ल्ट नज़र कोन थो अचे पियो। मीर साहब, इहो ई त परेशानी आहे त तव्हां कैबिनेट मेंबर आहियो, अॼु के हिन प्रोग्राम में सेक्रेटरी एजुकेशन बि आयो, उनखां पहिरियों मूं इकराम धारे जे हिसाब सां प्रोग्राम कयो, उनखां अलावा जेको आहे ॿियनि मुख़्तलिफ़ हुन सां वॾो वज़ीर साहिबु हिते आयो। सभई जॾहिं इहा ॻाल्हि तस्लीम था कनि कैबिनेट जा मेंबर ऐं उहे माण्हू हुकूमती पार्टी जा, त भई हिते ख़ाकरो बि जाली भर्ती थियल आहिनि, उस्ताद बि जाली भर्ती थियल आहिनि, हेल्थ वर्कर बि जाली भर्ती थियल आहिनि, पर उहे आहिनि, हर महीने उन्हनि खे पघारूं बि गवर्नमेंट रिलीज़ करे पई। सभई तस्लीम कयूं था त असांजा स्कूल बि घोस्ट थी विया आहिनि, असांजा मुलाज़िम बि घोस्ट थी विया आहिनि, को क़दम हुकूमत जा वज़ीर बि छड़ो एग्री कंदे बि उन ते कुझु क़दम नथा खणनि, त केरु खणंदो? इहो मुंहिंजो सुवालु आहे। मां हिकिड़ो वक़फ़ो वठिणा थो, बार बार इशारो था कनि। नाज़रीन, वठो त वक़फ़ो, वापसि अची प्रोग्राम खे अॻिते वधायूं था, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, जो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाइण जी गुफ़्तगू हले थी सिंध जे सियासी ऐं इक़्तिसादी ऐं डेवलपमेंट जे कॉन्टेक्स्ट में। प्लानिंग एंड डेवलपमेंट जा सूबाई वज़ीर पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सीनियर अॻवान जनाब मीर हज़ार ख़ान बिजरानी साहिब सां गॾु अचो त मूंसां गुफ़्तगू खे अॻिते वधायूं। जी मीर साहब, हाणे इन में कुझु इम्प्रूवमेंट्स नज़र अचनि थियूं, जीअं एजुकेशन डिपार्टमेंट में बायोमेट्रिक सिस्टम जो जेको आहे उहो सिलसिलो शुरू कयो वियो आहे। अञा उन ते 100% इम्प्लीमेंटेशन न आहे थी, पर हिकिड़ी इब्तिदा सुठी थी आहे। अहिड़े तरीक़े सां मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स में इहो बायोमेट्रिक सिस्टम इंट्रोड्यूस थिए थो। प्लानिंग एंड डेवलपमेंट जा बि अटैच डिपार्टमेंट्स जेके आहिनि, तव्हां पाण चयो त इहो काफ़ी न आहे। तव्हां पाण चयो था, तव्हांजो सेक्रेटरी चए थो त उस्ताद जेके आहिनि उहे उन्हनि जी भर्तियूं बिलो द स्टैंडर्ड थियूं आहिनि। हाणे उहे बायोमेट्रिक ते मजबूरी जे करे स्कूल वेंदा बि वञी, पर जॾहिं इहे ॿ डिफरेंट इशूज़ आहिनि न। हिकिड़ो त आहे अटेंडेंस वारो इशू, अचनि कोन था उस्ताद, हाज़िरी न आहे, उहो त बायोमेट्रिक जे थ्रू उनजो त अज़ालो थी सघे थो। हा, स्टैंडर्ड कहिड़ो आहे उस्तादनि जो, भर्ती कीअं थी आहे, सिफ़ारशी कल्चर ते कहिड़ा कहिड़ा माण्हू आया आहिनि, इन जो नोटिस वठणु तमामु ज़रूरी आहे। मतिलबु जेकॾहिं एॾी वॾी तादाद में तालीम सां मज़ाक हलंदो रहंदो ऐं असां हर महीने ॾींदा रहूं पैसा बिल्कुलु आहे उन्हनि उस्तादनि खे, ऐं उहे पढ़ाए बि न सघनि, त पंहिंजो असां मतिलबु छा थींदो पोइ? बिल्कुलु आहे, पर हाणे ॾिसो न, हिकिड़ी ग़लति भर्तियूं थी वियूं आहिनि। अॼुकल्ह हर शइ ते माण्हू कोर्ट में वञी स्टे वठी था अचनि पिया, छोटी छोटी ॻाल्हि ते दरख़्वास्त कोर्ट में ॾिनी, स्टे वठी आयो। इहे इशूज़ बि अचनि था, त उन ते फौरी तौर ते एॾो ड्रास्टिक एक्शन खणण बि ॾाढो गवर्नमेंट जे लाइ ॾुखियो थिए थो। पर प्रॉपरली इन्हनि माण्हुनि खे नोटिसिस इशू थिया आहिनि, घणनि डिपार्टमेंट्स में अहिड़ो नोटिसिस इशू थी विया आहिनि, ऐं ग्रेजुअली इन्हनि जे ख़िलाफ़ु एक्शन बि थींदो, यकीनन थींदो। हाणे मीर साहब, तालीम ते बि ॻाल्हायोसीं त सिंध जी तालीम 8 सालनि में असां सुधारे न सघियासीं। इन ते ॻाल्हायोसीं त असांजे शहरनि जी सूरत हाल 8 सालनि में सुधरी कोन सघी। मेरिट ते भर्तियुनि जे हवाले सां बि 8 सालनि में अहिड़ो को निज़ाम न ठाहे सघियासीं जो असां चई सघूं भई हाणे असां वटि थो थिए। भला हाणे जॾहिं पाण हिते ॻाल्हायूं था पिया, हीउ जेको बेसिक ज़रूरतूं आहिनि, पाणी जेको आहे, माना चवनि था त सॼी सिंध जे अंदरि जेको पाणी आहे उनमें आर्सनल आहे, सैंकियो आहे। मतिलबु असां पंहिंजी आबादी खे पाणी जी बि बुनियादी सहूलियत नथा ॾेई सघूं। न, इन 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 हवाले सां कमु काफ़ी थियो आहे, ख़ासि तरह सां जीअं थर में ऐं ॾिसो उते बेसिक खोट जेका आहे पाणी जी, पीअण जे पाणी जी, उहा उते तमामु अक्यूट शॉर्टेज जी, उन हवाले सां उते काफ़ी कुझु कमु थियो आहे। अहिड़ी तरह सां काछे जो मीर साहब, उहो जिते ड्रेनेज जेको पाण वटि जेको जर जो पाणी आहे, जेको ख़ासि तरह उत्तर में पाण वटि सभई माण्हू जर जो पाणी पिया पीअनि, उन जर जे पाणी जे लाइ रिपोर्टूं आयूं केतिरा भेरा, त उनमें सैंखियो आहे, आर्सनल आहे। हाणे उन खे असां उनजी जाइ ते को प्यूरिफिकेशन प्लान हणी, को वाटर सप्लाई जूं स्कीमूं ॾेई माण्हुनि खे उन पाणी खां बचायूं। मां त नथो सम्झां त मुंहिंजे ॻोठ में अहिड़ी का स्कीम आई आहे, या मुंहिंजे ॻोठ जे पसगिरदाई में कंहिं वटि अहिड़ी स्कीम आई आहे। तव्हांजे पासे बि मूंखे ख़बर आहे त अहिड़े क़िस्म जे ॻोठनि ते निज़ाम को असां एस्टेब्लिश न कयो आहे। इहे सभई माण्हू जर जो सैंखे वारो पाणी पीअनि पिया। असां वटि ॾिसो, जर जो पाणी तमामु सुठो पाणी हूंदो हुयो,
ऐं माण्हुनि में हिकिड़ो उहो कल्चर डेवलप थियो आहे त हैंडपंप वारो पाणी अञा सूदो माण्हू उहो पीअनि था पिया ऐं उनखे साफ़ु सुथिरो सम्झी करे पीअनि था। इनफैक्ट कंहिं ज़माने में उहो इट वॉज़ एज़ गुड एज़ मिनरल वाटर। न मां त अॼु जी ॻाल्हि थो कयां। असां पाण बचपन में इहे नलके जा पाणी पंहिंजे ॻोठनि में पीअंदा हुआसीं, का बीमारी या कहिड़ी का अहिड़ी ॻाल्हि न हूंदी। पर हाणे त रिपोर्टूं अची वियूं न, हाणे बिल्कुलु इहे रिपोर्टूं आहिनि त उहो पाणी हाणे प्योर न रहियो आहे, उहो हेल्थ लाइ हैज़र्डस आहे। त यकीननि इनखे वॾे पैमाने ते असांखे हाणे कोई स्कीम ठाहिणी पवंदी क्लीन ड्रिंकिंग वाटर प्रोवाइड करण जे लाइ। ऐं बेसिक नेसेसिटी आहे हर माण्हू जी, त उनखे असां ॾियूं। छाकाणि त इन सां हेपेटाइटिस जा काफ़ी केसिस थियनि था। असांजे मथे अपर सिंध ऐं असांजे इलाइक़े में काफ़ी इहा बीमारी फैलियल आहे ऐं वधंदी पई वञे। उहो सबबु इहो ई आहे त उन्हनि खे साफ़ु सुथिरो पाणी जेको आहे सो उहो मुहैया कोन्हे। त इन ते बिल्कुलु प्लैनिंग जी ज़रूरत आहे। माना 8 साल में हुकूमत इन पासे कुझु न कयो आहे ईअं हरूभरू उनखे बिल्कुलु तव्हां नेगेटिव न वठो। माना तव्हांजे ख़्याल में घोटकी ज़िले जे ॻोठनि खे इन पाणी खां बचाइण लाइ का स्कीम आई आहे? हलो घोटकी जी तव्हां ख़बर न हुजे, कश्मीर कंदकोट ज़िले जे लाइ स्कीम आई आहे? सॼी सिंध में ओवरऑल थियो आहे, जिते अक्यूट क़िस्म जा केसिस हुआ उते इहे स्कीमूं शुरू थियूं। पर हाणे इनखे स्प्रेड आउट करण जी ज़रूरत आहे। ऐं वाटर सप्लाई स्कीम्स त अॻे बि इहे ठहियूं आहिनि, पर उहे मां सम्झां थो त असांजी गवर्नमेंट में या असांजी गवर्नमेंट खां अॻु में इहे ठहियूं आहिनि मुख़्तलिफ़ शहरनि में मुख़्तलिफ़। हाणे त जीअं तव्हां चओ था त सिहत लाइ नुक़सानकार थी वियो आहे। माना किरोड़नि जा माण्हू, किरोड़ माण्हू जेको आहे उन्हनि जी हेल्थ खे असां रहम करम ते छॾे ॾिनो आहे त भई इहो पाणी उन्हनि सां जेतिरो करे 6 महीननि में मारनि या साल में मारनि, उन्हनि जो भाॻ आहे। हुकूमत उनजे सब्सटीट्यूट तौरु वाटर जो जेको आहे साफ़ वाटर ड्रिंकिंग वाटर जेको आहे आबादी खे प्रोवाइड करण त हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे न। बिल्कुलु उन ते असांखे सिंध जे अंदरि जेको एॾो वॾो मसइलो आहे, जीअं तव्हां चओ था उत्तर सिंध जे अंदरि हेपेटाइटिस ॿियूं इन तरह जो जेको आहे पंहिंजो बीमारियूं वधी वियूं आहिनि। 8 सालनि में हुकूमत उन मसइले खे एड्रेस करण जी बि ॻाल्हि न कई आहे। अञा तव्हां चओ था त अञा स्कीमूं ठाहींदासीं, ठाहिणियूं पवंदियूं न। जिते न आहे त उनजी आख़िर इब्तिदा त करणी आहे न। मां कम से कम पंहिंजे डिस्ट्रिक्ट मंझां त हाणे शुरू करायो आहे, उहो सर्वे बि थिए पई ऐं उते इनशाला इहे असां आर ओ प्लांट्स वग़ैरह जेके आहिनि उनजो स्कीम ॾिनी आहे। पर इनखे स्प्रेड आउट करण जी ज़रूरत आहे इंटायर सिंध में। वॾा वॾा शहर आहिनि या नंढा असांजे तालुकनि जा हेडक्वाटर आहिनि ॻोठनि ताईं, त हाणे उनखे प्रॉपरली प्लान करिणो पवंदो। त हर ॻोठ में त को आर ओ प्लांट लॻी नथो सघे, पर कम से कम उन जी रीच में किथे जेकॾहिं सेंट्रल जॻह ते कंहिं वॾे ॻोठ में लॻे थो त उते जो आसपास जे माण्हुनि खे आरो प्लांट ही नाना जो जेके थरारा जेके कम ई नथा कनि, उहो चवंदा अलाए कहिड़ी कंपनी हुई का गेलानी साहब जी अलाए कंहिंजी, उहो इम्प्रूव थी सघे थो। इहो त हाणे ग़लतियुनि मंझां ई माण्हू सिखंदो आहे। जेकॾहिं का हिकिड़ी कंपनी सही न लॻाया आहिनि त देर आर ऑल्टरनेटिव्स अवेलेबल, उनखे त माण्हू करे सघे थो हैंडल। उहो कोई एॾो वॾो मसइलो कोन्हे। मीर साहब हाणे थोरो सियासी मामलनि ते मां चाहींदो त अॼोके हिन प्रोग्राम में तव्हां काफ़ी ॾींहंनि खां पोइ आया आहियो। जी, हीअ अॼुकल्ह जेको आहे हीअ कराची जे अंदरि वठ पकड़ थी पई आहे, -1 +1 क़ाइद जा फ़रमान ऐं क़ाइद जा गद्दार ऐं उहो जेको आहे। हिकिड़ो मुंहिंजो सुवालु आहे जेको मां काफ़ी अरसे सां मुख़्तलिफ़ दोस्तनि खां कंदो रहंदो थो अचां। मुंहिंजी जेको पंहिंजो व्यू पॉइंट आहे इन हवाले सां त सिंध जे अंदरि, सिंध जी राजधानी जे अंदरि सिंध जे चीफ एग्ज़ीक्यूटिव जो रूल नथो हले। मां क़ाइम अली शाह साहब जे 8 सालनि जी हुकूमत में न ॾिठो त नाज़माबाद जे अंदरि, लियाकताबाद जे अंदरि, MQM डोमिनेटेड इलाइक़नि जे अंदरि वञी का स्कीम जो इफ़्तिताह कयो हुजे। गवर्नर कंदो, अॻे हू कंदो हुयो। 18 तरमीम खां पोइ गवर्नर थी वियो आहे सेरेमोनियल हिकिड़ी पोस्ट थी वई आहे। पंजाब जे अंदरि बि सेरेमोनियल गवर्नर वेठो आहे, हुते तोड़े नून लीग लॻायो आहे त बि उनजो को डे टू डे मैटर ते को शो कोन्हे को। हुते महमूद ख़ान अचकज़ई जो भाउ वेठो आहे, उहो बि जेको आहे को बि हुनजो कॉन्स्टिट्यूशनली हाणे उहो सेरेमोनियल थी वई न पोस्ट। पर प्रैक्टिकली असां वटि गवर्नर अॼु बि एक्टिव आहे। कराची जे अंदरि सभु स्कीमुनि जो इफ़्तिताह उहो थो करे। तव्हांजे कराची जे यूनिवर्सिटियुनि ते वाइस चांसलर तव्हां रखियो डाओ मेडिकल कॉलेज मेडिकल यूनिवर्सिटी जो, उन रद्द करे छॾियो, पंहिंजो रखी छॾियईं। कराची यूनिवर्सिटी जो तव्हां बुरफ़त साहब खे रखियो, उन उहो रद्द करे छॾियो। ॿियो त छॾियो हीउ जेको कराची जो बोर्ड आहे, उन बोर्ड जे अंदरि हीअ जेके हाणे पकड़िया आहिनि अनवार अहमद ज़ई ऐं ॿियो जेको आहे हीअ सभई मामला, उहे सभई माण्हू गवर्नर जो माना
कराची जे अंदरि CM सिंध जी ॼण चओ त ज्यूरिसडिक्शन खां ॿाहिरि आहे, इहो छा निज़ाम आहे? इहो ईअं हक़ीक़त आहे, पर इहो कुझु वक़्तु अॻु इहा सिचुएशन ज़रूरु हुई ऐं गवर्नर खे इहे पावर्स बि हुआ, हिकिड़ी अरेंजमेंट हुई त इहे लुक आफ्टर गवर्नर कंदो, पर हाणे हुन में कुझु तरमीमूं बि आयूं आहिनि, कुझु पावर्स वापसि CM साहिब ॾे बाय लॉ उनखे रूल्स जे तहत कुझु चेंज कयो वियो आहे ऐं ऑब्वियसली जेका कॉन्स्टिट्यूशनल पोज़ीशन आहे उन में चीफ एग्ज़ीक्यूटिव त प्रोविंस जो चीफ मिनिस्टर ई आहे, इहे सभु पावर्स उन जा आहिनि, त इहे अल्टीमेटली उन खे ई ट्रांसफ़र थियणा आहिनि ऐं अनक़रीब इहे सभु पावर उनखे छो अनक़रीब छो अॼु छो नथो थिए? न उन में ॾिसो रूल्स वग़ैरह चेंज करण जी ज़रूरत पवंदी न, आहे, रूल्स सभिनी थियनि पिया ग्रेजुअली थियनि पिया, चइनी सूबनि मां 3 सूबनि में थी विया त असां वटि छो न थिया? थिए पियो, हाणे थींदो इहो। ॾिसो असां वटि हिकिड़ी पेक्यूलियर सिचुएशन हुई, ॾिसो न अॼु जेको आहे न जे हवाले सां अॼु मतिलबु मुतालबा अचनि था पिया त भई कोटा सिस्टम ख़तमु कयो, कोटा ते बहस थो हले। मूं सां दोस्त ॻाल्हाईंदा आहिनि, मूं चयो कोटा सिस्टम त ख़तमु थिए या न थिए उहो तव्हांजो वॾो मसइलो आहे। सिंध जे चीफ एग्ज़ीक्यूटिव खे कराची में ऑपरेट करण जो त को मुतालबो कयो, उनखे त केतिरनि सालनि खां हिन हुकूमत में न अरबाब रहीम बि कोन कंदो हुयो, उनखां पहिरियों अली मोहम्मद बार बि कोन कंदो हुयो, इहा सही आहे। केतिरनि सालनि खां वठी असां इहो सभु कराची जी हिकिड़ी पेक्यूलियर सिचुएशन हुई पूरे पाकिस्तान में, जेकॾहिं तव्हां कंपेयर कंदो त कराची इज़ अ डिफरेंट सिनारियो ऑल टुगेदर बिकॉज ऑफ MQM। उहो हिकिड़ो पावर सेंटर, पॉलिटिकल पावर सेंटर हिकिड़ो हो ऐं हिकिड़ी पार्टी आहे जेका हाणे त शायदि कुझु फ्रेगमेंटेशन जी तरफ़ वञे पई, पर अॼु खां कुझु वक़्तु अॻु ताईं बि इहा हिकिड़ी मज़बूत पॉलिटिकल पार्टी रही आहे जेका सेंट्रलाइज़्ड तमामु हुई। अल्ताफ़ साहब वटि सभु पावर्स हूंदा, हुनजे इशारे ते इहा पार्टी पई हलंदी हुई, त हिते जी हिकिड़ी डिफरेंट सिचुएशन हुई। हाणे त हीअ जेको कुझु पंहिंजो अल्ताफ़ साहब चयो आहे या जेकी कुझु कई आहे, मां सम्झां थो उहो क़ाबिल बर्दाश्त बि कोन्हे त मुल्क जे ख़िलाफ़ु हेॾी यावागोई कोई करे त को बि गैरतमंद पाकिस्तानी हिनखे त बर्दाश्त कोन कंदो ऐं हुनजो रिएक्शन बि थियो आहे। उनखां पोइ ख़ुदि उनजी पंहिंजी जमात में तव्हां ॾिठो आहे त उन खां अलहदगी अख़्तियार करण जो बज़ाहिर हिकिड़ो पोस्चर वरितो वियो आहे ऐं डॉक्टर फारूक सत्तार साहिब जी सरबराही में इहे सभु अलहदगी पंहिंजी ज़ाहिर करे रहिया आहिनि। ख़ुदा करे इहा हक़ीक़त हुजे ऐं अलाह करे हिन ते इहो अमल थिए। आम तासुर इहो आहे त शायदि इहा बि कुझु पंहिंजी पार्टी ऐं क़ाइद खे बचाइण जो को तरीक़ेकार आहे, पर असां दुआ था कयूं त अलाह करे ईअं न हुजे ऐं हिकिड़ी पॉज़िटिव लाइन ते हले। MQM हिकिड़ी हक़ीक़त आहे, हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी आहे, उनखे ईअं वाइप आउट करणु या उनखे बिल्कुलु ईअं साइड लाइन करे छॾण बि मुंहिंजे ख़्याल में पॉलिटिकली सही न थींदो। इनखे पंहिंजो पॉलिटिकल रोल बिल्कुलु अदा करणु घुरिजे, उनखे स्पेस असांखे एतिरी ॾियणु घुरिजे त हू पंहिंजूं पॉलिटिकल एक्टिविटीज़ जेके आहिनि हलाइनि। हा, जेकी कुझु ग़लति कारियूं थियूं आहिनि उन्हनि जो नोटिस वरितो बि वियो आहे, उन ते एक्शन बि थिए पियो। इहो सिलसिलो मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी पॉज़िटिव टर्न सिंध जी पॉलिटिक्स में अचण वारो आहे, जेको कुझु मां फोर्सी पियो कयां। उन सां सिंध जा ऐं ख़ुसूसन कराची जा हालात मूंखे बहितर थींदे हाणे नज़र अचनि था पिया ऐं हिते सिंध जे चीफ एग्ज़ीक्यूटिव जो हिकिड़ो ज़्यादा इफेक्टिव रोल मूंखे फ्यूचर में नज़र अचे पियो। त इंशाल्लाह थिंग्स विल इम्प्रूव विथ द पैसेज ऑफ टाइम। पर मीर साहब, तव्हांजे ख़्याल में इहा इंतिहाई ॻणती जोगी ॻाल्हि न आहे त असांजे सूबे जे अंदरि इहो न आहे त MQM जो वॾो वज़ीर हुजे या पीपल्स पार्टी जो हुजे या नून लीग जो हुजे या क्यू लीग जो हुजे, पर जेको जंहिं बि पार्टी जो वॾो वज़ीर हुजे उनखे कम अज़ कम पूरे सूबे जे अंदरि त हुकुमरानी जो हक़ु हुजे न। इहा त वेरी सिंपल ॻाल्हि आहे। यकीनन। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं पाकिस्तान जे आइन में सभिनी पार्टियुनि गॾिजी वेही गवर्नर जी पोस्ट खे सेरेमोनियल करे छॾियो आहे, त K4 जो इफ़्तिताह करण वक़्तु गवर्नर जी कहिड़ी ज़रूरत आहे? पंजाब जे अंदरि त सभिनी स्कीमनि जे इफ़्तिताह वक़्तु वॾे वज़ीर सां गॾु गवर्नर कोन थो नज़र अचे। तव्हांखे मालिक सां गॾु वॾी ॻाल्हि बि कोन्हे त हिन ते ऑब्जेक्ट कयूं असां। जेकॾहिं के वॾे वज़ीर सां गवर्नर अचे थो कंहिं इफ़्तिताह ते, त इहो को मुंहिंजे ख़्याल में एॾी बुरी ॻाल्हि बि कान्हे।
बुरी ॻाल्हि इन जे लाइ आहे त मां तव्हांखे चवां थो त मूंखे हिननि 8 सालनि में कैमली शाह जो नाज़माबाद लियाकताबाद इन्हनि सदर जे इलाइक़नि में मूंखे हिकिड़ो बोर्ड बि न ॾेखारींदो जंहिं ते लिखियो पियो हुजे त भाई कैमली शाह इफ़्तिताह कयो आहे। इन जे करे बुरी शइ आहे, करणु खपंदो। मां चवां थो भली कैमली शाह छा भली गवर्नर करे, गवर्नर भला जेकॾहिं अचे थो त गवर्नर सॼे सिंध जो गवर्नर आहे न। कॾहिं कंदकोट बि अची इफ़्तिताह करे, कॾहिं को दादू वञी इफ़्तिताह करे, कॾहिं थरपारकर वञी इफ़्तिताह करे। इहा जेका असां डिवाइड कयूं वेठा आहियूं ॿिनि पॉलिटिकल पार्टीज़ जे दरमियान, बदकिस्मती सिंध जी बदकिस्मती चइजे त इहो हिकिड़ी पॉलिटिकल डिवाइड अहिड़े नमूने इहे गुज़िश्ता कुझु सालनि में थी वई आहे, अहिड़ी थी वई हुई त जेको बाक़ाइदा या रूरल ऐं अर्बन हिकिड़ी डिवाइड पैदा थी वई सिंध जे अंदरि, जंहिंजा ॾाढा नेगेटिव असरात हुया। हालांकि इंटेग्रेशन जेकॾहिं हुजे ऐं इहे असां सभु गॾिजी कमु कयूं त सिंध तेज़ी सां तरक़ी करे सघे थी पई। हिकिड़ी पॉज़िटिव चेंज हाणे आई आहे ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त हाणे पॉलिटिकल हिकिड़ो मेन स्ट्रीम जी तरफ़ MQM जेका आहे सा वधी रही आहे। बाक़ी हाणे इहे असांजे पॉलिटिकल कल्चर में इहो सिर्फ़ु सिंध जी मिसाल कोन्हे न। ॾिसो न फेडरल लेवल ते कुझु पार्टियूं अहिड़ियूं आहिनि जेके प्राइम मिनिस्टर खे चैलेंज कनि थियूं, प्राइम मिनिस्टर खे कोन थियूं मञनि पियूं। ईअं बि त आहे न, पॉलिटिकली चैलेंज करण ॿी ॻाल्हि आहे। इट्स नॉट ओनली सिंध। मां चवां थो पॉलिटिकली चैलेंज करण ॿी ॻाल्हि आहे, पर उहे पार्टियूं को वञी स्कीमनि जा इफ़्तिताह कोन कंदियूं। जेकॾहिं हुकूमत में न हूंदियूं त उहे स्कीमनि जा इफ़्तिताह न कंदियूं, ठीकु आहे न। उहे पार्टियूं को ईअं न कंदियूं त उहे कुझु इलाइक़नि जे अंदरि उहे पंहिंजा वाइस चांसलर मुक़ररु कनि, ईअं त कोन हूंदो न। उहो कॉन्स्टिट्यूशनली जेको प्राइम मिनिस्टर जो पावर आहे उहे पार्टियूं त कोन एक्सरसाइज़ कंदियूं न। असांजे जेको चीफ एग्ज़ीक्यूटिव जो जेको पावर आहे उहो गवर्नर छो थो एक्सरसाइज़ करे, मिनिस्ट्री पंहिंजो यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर जी मुक़ररी कराची जे अंदरि उहो छो थो करे, ऐं वज़ीर जे करण जे बावजूदि बि उन ते उहो रेज़िस्ट करे थो। बोर्ड जहिड़ी नंढड़ो आहे उते बि जेको आहे हिकु चीफ मिनिस्टर जो जेको आहे उते अमल दख़ल न आहे, उते माण्हू विहारियूं वेठा आहिनि। उहे रिज़ल्टनि जे अंदरि जेका हिन भेरे थियो आहे कराची बोर्ड सां एॾी वॾी वेसाघाती थी आहे, मतिलबु उनखे असां ऑन ई नथा कयूं त चीफ एग्ज़ीक्यूटिव को सिंध काबीना को उन ते को बयान बि नथी ॾियूं। असां चऊं था त इहो ॼण गवर्नर जो मसइलो आहे, गवर्नर पाण हल कंदो। न, योर पॉइंट इज़ वेल टेकन। आई थिंक तव्हांजी ॻाल्हि में तमामु घणो वज़न आहे। इन जो हिकु ॿोली जो मसइलो कोन्हे, पार्टी जो बि मसइलो कोन्हे। ही चीफ एग्ज़ीक्यूटिव सूबे जो जेको आहे उन जे आइनी इख़्तियारनि जो मसइलो आहे। आई टोटली एग्री विथ यू। पोइ छा उमेद कयूं त छा थींदो? इंशाल्लाह बहितरी थींदी। इंशाल्लाह बहितरी थींदी। मीर साहब, लास्ट टाइम पाण वर्क्स एंड सर्विस ते प्रोग्राम कया हुया ऐं तव्हां चओ त उनमें मां तव्हांखे बहितरी करे ॾेखारींदुसि, पर वरी पोइ तव्हांखे ॿी मिनिस्ट्री ॾेई छॾियऊं, पोइ तव्हां नाराज़ थी विया। पर वर्क्स एंड सर्विसिस ठीकु कोन थियो। आई होप के हिन दफ़े प्लानिंग सां वाइदो कयो, मां उनखे इम्प्रूव कयां पियो ऐं उन में कुझु इम्प्रूवमेंट्स आयूं बि हुयूं, पर हाणे ज़ाहिर आहे रहां त इम्प्रूवमेंट नज़र अचनि। आई होप के हिन भेरे प्लानिंग डेवलपमेंट जे अंदरि के नवां ट्रेंड्स ईंदा जंहिंमें सिंध जे अंदरि को जेको डेवलपमेंट जो विज़न आहे उहो सिर्फ़ु इहे रोड रस्ता नालियुनि खां अलावा। ॾिसो न, हिकिड़ी शइ त आहे न, असां एग्ज़ीक्यूटिव डिपार्टमेंट न आहियूं। PND इज़ नॉट एन एग्ज़ीक्यूटिव डिपार्टमेंट। PND इज़ रिस्ट्रिक्टेड टू प्लानिंग। असां हिकिड़ी विजन ॾेई सघूं था, हिकिड़ी गाइडेंस ॾेई सघूं था, हिकिड़ी डायरेक्शन मुंहिंजो आहे मसइलो इहो आहे, उहो असां इंशाल्लाह ॾींदासीं। दिस व्हाट आई एम सेइंग। उनखे असां स्ट्रीमलाइन कंदासीं साइंटिफिक बुनियादनि ते त असांजो डायरेक्शन छा हुजणु खपे। हर डिपार्टमेंट खे इंशाल्लाह असां सही सिमत में। दिस इज़ व्हाट आई एम। मुंहिंजो जेको सिंध गवर्नमेंट जी जेको आहे उहो मुंहिंजो काफ़ी दफ़ो बजट जे टाइम ते मां प्रोग्राम कंदो आहियां त मां हमेशह चवंदो आहियां त इन में प्लानिंग एंड डेवलपमेंट जो को विज़न ई असांखे नज़र नथो अचे। ईअं रोडूं ठाहे छॾियूं, 5 स्कीमूं फलाणे ॾेई छॾियूं, 10 फलाणे जो विझी छॾियो, 3 इन तरह सां प्लानिंग डेवलपमेंट थिए। उनजो हिकिड़ो बाक़ाइदा को गोल हुजे, जेको मोटिव्स हुजनि, भई असांखे 5 सालनि ताईं हिन ते पहुचणो आहे, उनजे लाइ असांखे हे स्कीमूं हुते खणी वेंदियूं, 10 सालनि ताईं हिते पहुचणो आहे, उनजे लाइ हे स्कीमूं खणी वेंदियूं हुते। त उहो जेको विज़न आहे उहो सिंध गवर्नमेंट जे हिननि 8 सालनि में त कम अज़ कम मां न ॾिसो ॾिसां। आई होप के तव्हांजे अचण खां पोइ उहो PND असांखे अहिड़े क़िस्म जो विज़न। मुंहिंजे ज़हन में इहो प्लान आहे, ऑलरेडी मां हिन ते कमु करे रहियो आहियां। इंशाल्लाह दुआ कयो त उन ते अमल बि करे। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे जॉइन कयो। नाज़रीन, मीर हज़ार ख़ान बेजाराणी सिंध जा सूबाई वज़ीर, पाकिस्तान पीपल्स पार्टी जा अॻवान सां गॾु आहे। गुफ़्तगू तव्हां ॿुधी प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान फयाज़ नाशकिन इजाज़त सां गॾु।